नादिम, सिंधु दरिया में सखर बैराज वटि पानी की सतह में तेज़ी से वाध थी रही है। सखर बैराज वटि पानी जो मथां वेकिरो 3,24,000 रिकॉर्ड कयो वियो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेरान टीवी जो रिपोर्टर इनायत भट्टी। जी इनायत, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, सिंधु दरिया में पानी के वहकरण में मुसलसल तेजी से वाह थी रही है। सिंधु के पेट में रहंदड़ जेके ॻोठाणा आहिनि उन लॾ पलाइण शुरू करे छॾी आहे ऐं ॿेड़ियुनि जे ज़रिए पके जे तरफ़ लॾे अचनि पिया। केतिरा ई खानदान सखर ऐं पनो आकिल ऐं घोटकी जे बचाव बंधन ते लॾिया आहिनि। हिन वक़्तु जेके पाणी जी सूरत आहे, गुडू बैराज जे पाणी जी सतह में 30,000 क्यूसेक जेको आहे वाह थी वियो आहे। गुडू बैराज जे पाणी जी आमद 3,90,704 क्यूसेक रिकॉर्ड कई वई आहे। मैं ॿुधाईंदोला त सखर बैराज जे पाणी जी आमद 3,24,000 इखराज आहे। हिन में 2,80,050 क्यूसेक हेठां वकिरो आहे। कोटड़ी बैराज जे पाणी जी आमद 2,74,283 ऐं इखराज आहे 2,31,763 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे। ऐं गुडू बैराज जे पाणी जी सतह में तेज़ी सां वाह थी वई आहे ऐं आपाशी खाते जो चवणु आहे त 24 कलाकनि दौरान ॿोॾि जो वकिरो सिंध अंदरि दाख़िल थी वेंदो। पानी की सतह में वाह थींदे ही गुडू बैराज जे कचे जा वधीक केतिरा ई ॻोठ पाणी जी लपेट में अची विया आहिनि। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।